मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सही नमाज में अखियूं बंद करण कीअं आई? नमाज में अखियूं बंद करण इन एतबार से जायज़ आ जो नमाज के अंदर ध्यान नथो लगे। कुछ साथियों जो सवाल होंदा सही नमाज में अखियूं बंद करे असां नमाज पढ़ूं नमाज थींदी न थींदी? नमाज थी वेंदी, नमाज थी वेंदी, पर खामखा रुगो अखियूं बंद करण, सॼी नमाज में अखियूं बंद करण हे बेहतर अमल ना आहे। पर जेकॾहिं तव्हां अखि बंदि इन एतबार सां कयो था त नमाज जे अंदरि ध्यानु लॻे, सजदे में वियो उते अखियूं तव्हांजूं बंदि, क़याम में बीठा आहियो, क़ुर जी क़िरात हले थी ताकी मुंहिंजो ध्यानु लॻे, इन एतबार सां गुंजाइश आहे अखियूं बंदि करे सघूं था। बाक़ी मामूल अहिड़ो बणाइणु त हर नमाज में अखियूं बंदि हुजनि, न हे अमल बहितर न आहे, हे अमल बहितर न आहे। अखियूं खोलियो, जेकॾहिं अगरि दुनिया जा ख़्यालात अचनि था, दुनिया जा विसविसा अचनि था, अखियूं बंदि कयो था उन में विसविसा नथा अचनि, पोइ ठीकु आहे, गुंजाइश आहे, कुझु मरहले लाइ अखियूं बंदि करे सघो था नमाज में।